अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था असद अली सूमरो जी। दौलतपुर सिफन पाकिस्तान ज़िंदा मूवमेंट PZM तंज़ीम पारां पाक फ़ौज ऐं कश्मीरियुनि जे हक़ में तंज़ीम जे सदर मोहम्मद अवैस ॾाहिरी ऐं लियाक़त अली ॾाहिरी, उस्ताद गुल मोहम्मद ओठो, बशीर अहमद ॾाहिरी, अख़्तियार अली ॾाहिरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॾाहिरी हाउस खां रैली कढी वई, जंहिंमें वॾे अंग में सियासी समाजी वर्करनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी दौलतपुर प्रेस क्लब ते पहुती, जिते कश्मीरियुनि जे आज़ादी ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा हंया विया ऐं भारत ख़िलाफ़ छिटी नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते अॻुवान रैली ख़िताब कंदे चयो त कश्मीरियुनि सां ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं वॾे अरसे खां मुसलसल लॻल कर्फ्यू जल्द ख़तमु कयो वञे। इन्हनि वधीक चयो त पाक फ़ौज खे सलाम पेश कयूं था, जेका तहसुब परस्त मुल्क भारत जे हर किरियल हरकत खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदी रही आहे। हिननि चयो त भारत मुसलसल कश्मीरियुनि मुसलमाननि ते ज़ुल्म करे रहियो आहे। असां तमामु मुसलमान मुल्कनि खे अपील था कयूं त कश्मीरियुनि ते मोदी सरकार जो ज़ुल्म बंदि करायो वञे। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।